मोहतरम मुस्तफ़ा कुरैशी साहब, मोहतरम इनाम शेख साहब, सईद सरबाजी साहब, प्रेसिडेंट कराची प्रेस क्लब, नाजिर साहब, ऑडियंस में बैठल तमाम मोहतबर शख्सियतों, लतीफ़ साईं ते ॻाल्हायूं था, ॻाल्हाईंदा पिया आहियूं, पर हिकिड़ो तासिर आहे त सिंध जा माण्हू मड़ी एडवांस में एडवांस ॻाल्हियूं कनि था। पाकिस्तान जो ॿियूं क़ौमूं फज़ीलत में आहिनि, दायरे में आहिनि, दीन जे, मज़हब जे, इख़्लाक़ियात जे, सिंधी हरू फिटीअ जे पासे आहिनि। रवादारी, फलाणो, ख़बरूं, देखिए पाते हैं उशाक, बुतों से क्या फैज। देखिए पाते हैं उशाक, बुतों से क्या फैज। एक ब्राह्मण से सुना है कि ये साल अच्छा है। देखिए पाते हैं उशाक, बुतों से क्या फैज। एक ब्राह्मण से सुना है कि ये साल अच्छा है। हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल के खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है। सिंधी फिटे जे पासे आहिनि या को ॿियो बि लॻो पियो आहे? हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल को खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है। मूंखे जन्नत जी हकीकत जी ख़बर आहे, गालिब पियो चए। जन्नत जी मूंखे ख़बर आहे, पर मिड़ई दिल विंदराइण लाइ इहा ॻाल्हि ठीकु आहे। इस माइक को सही करें। सो दिल विंदराइण लाइ ख़्याल ठीकु आहे। गालिब पियो चए, एफआईआर कटरायोसि, असां त कोन चयो आहे। खुदावंदा ये तेरे सादा दिल बंदे किधर जाए। इको खत्म कर दें भाई इसमें। खुदावंदा ये तेरे सादा दिल बंदे किधर जाएं, कि दरवेशी भी अय्यारी है, सुल्तानी भी अय्यारी। ऐं खुदा ई तुंहिंजा सादा माण्हू केॾा वञनि। सुल्तान तो ठग आहिनि, पर दरवेश बि सभु ठग आहिनि। खुदावंदा ये तेरे सादा दिल बंदे किधर जाएं, कि दरवेशी भी अय्यारी है, सुल्तानी भी अय्यारी। हाणे इहा ॻाल्हि जेकॾहिं पाण कयूं त दरवेश सभु ठग आहिनि, त पंहिंजे त किचन में हथ हूंदा कि दरवेशी भी अय्यारी है। खुदा के बंदे तो हैं हजारों, खुदा के बंदे तो हैं हजारों, बनों में फिरते हैं मारे मारे। मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदों से प्यार। इकबाल, खुदा के जो खल्क है, खुदा के बंदे तो हैं हजार, बनों में फिरते हैं, जंगल में पर घुमन, बनों में फिरते हैं मारे मारे। ये सब खुदा जा बंदा है। इकबाल चवंदो आहे खुदा जो बंदो कोन थींदुसि, मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदों से प्यार हो। ऐं खुदा जो बंदो थियण बजाए नऊज़ बिल्लाह, ऐं उन्हनि जो बंदो थींदुसि जेके माण्हुनि सां प्यार हो। हाणे इकबाल पुछो, तव्हां 9th 10th में हूंदव, अबू बिन अदम पढ़ियो हूंदव। The angel came and Abu asked the angel if his name is there. He said no, and Abu asked the angel to write his name among those people who love their fellow man. अबू बिन अदम चयो त मुंहिंजो नालो उन लिस्ट में न लिख जेके खुदा सां प्यार कनि था, मुंहिंजो नालो उन लिस्ट में लिख जेके माण्हुनि सां प्यार कनि। रवादारी है उनवान, रवादारी, माण्हुनि सां प्यार करणु। हिते सॼो ज़ोर है खुदा सां प्यार। खुदा के तव्हांजे प्यार जी ज़रूरत है। खुदा को अकेलो है, नऊज़ बिल्लाह, खुदा को तना है, खुदा को जंग में है, खुदा को बेचारनि सां को बुखूं के मानियूं को रोज़गार। खुदा तो चवंदा न मिसबबुल इस्बाब है, ताक़तवर है। खुदा तो चवे तो माण्हुनि सां प्यार कयो। मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदों से प्यार।
बंधन सां। त ही जेके ॿिया शाइर उहो फैज़ आहे, मेरी मने ते तेरियां मैं मना, मुंहिंजी ॻाल्हि अलाह मञींदे त पोइ आउं तुंहिंजी ॻाल्हि मञींदुसि। फैज़ अहमद फैज़ पियो अलाह खे चए त मेरी मने त तेरी मैं मना, मुंहिंजी ॻाल्हि मञ त पोइ तुंहिंजी मना। ऐं फैज़ पियो चए, शाह लतीफ़ त कोन थो चए, उहो केस कयोसि, उहा सिंधी आहिनि, सिंधी तमामु एडवांस ॻाल्हियूं था कनि। वरी असांजा जेके हूंदा आहिनि के माण्हू इंतिहा पसंदि, सॼी दुनिया हीअं पई हले पाण सिंधी ही ख़बरूं वेठा कयूं। अब पाण खां सवाइ ॿियनि माण्हुनि बि इहे ख़बरूं कयूं। जोश मलियाबादी, मिला जो रोक मौका तो रोक दूंगा, जलाल रोज़े हिसाब तेरा। खुदा के पूछे, मिला जो मौका तो रोक दूंगा, जलाल रोज़े हिसाब तेरा, पढ़ूंगा रहमत का वो कसीदा के हंस पड़ेगा अताब तेरा। जड़े पहाड़ों की टूट जाती, फलक तो क्या अर्श भी कांप उठता, अगर मैं दिल पर न रोक लेता तमाम जोरे शबाब तेरा। मुंह रोके गयो तोखे, तू तबाही बर्बादी करे नहीं मुंह रोकियो आहे। इकबाल, बागे बेश्क से मुझे हुक्म सफर दिया था क्यों। अल्लाह के बच्चे, बागे बेश्क से मुझे तो मुखे वापस मोकिलियो आहे खुदा, तो मुखे बेश्त जे बाग मां वापस मोकिलियो आहे। हाणे चई तो हेॾा हलियो अच, हाणे जो जा। अल्लाह के बच्चे, बागे बेश्त से मुझे हुक्म सफर दिया था क्यों, कारे जहां दराज है अब मेरा इंतजार कर। मुझे जाम कम है न, हाणे इंतजार कर, पोइ ईंदुसि, वांदो कोन्हे आ। इकबाल है। ये खबरों, आह को चाहिए एक उम्र असर होने तक, कौन जीता है तेरे जुल्फ के सर होने तक, ये तो माना कि तगाफुल न करोगे लेकिन खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने तक। जैसी मुझे दां बुधी तैसी असां रकम लई विदा। ये तो माना कि तगाफुल न करोगे लेकिन खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने तक। ये ॻाल्हि है न। ये जेके ॻाल्हियूं आहिनि ये रुगो असीं पिया कयूं, जो चऊं त बाबा केस पियो ॿधिजे सिंधियुनि ते, सिंधी ख़बरूं। ऐं मूंखे ख़ुशी थी आहे जो ज़ुल्फ़कार वाहूचे ऐं सईद सरबाज़ी प्रोग्राम कयो आहे। ज़बरदस्त, वेल डन कराची प्रेस क्लब। तव्हां इनिशिएटिव वरितो आहे, अहिड़ा प्रोग्राम कराची जे समूरनि इदारनि में थियणु खपनि। ये आर्ट्स काउंसिल खे करणु खपे। इंटरनेशनल हेॾा पैसा अथनि, इंटरनेशनल शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस कनि, सॼे दुनिया मां माण्हू घुराइनि, उन्हनि खे राहनि होटलुनि में, उन्हनि कमरा वठी ॾियनि। ही कराची यूनिवर्सिटी आहे छो कोन करायो आहे, शागिर्द त कनि था। कराची यूनिवर्सिटी शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस छो कोन थी करे, एनईडी छो कोन थी करे, दाऊद छो कोन थी करे, सिंध मेडिकल यूनिवर्सिटी छो कोन थी करे, हमदर्द छो कोन थी करे। कराची जा वॾा इदारा, सिंध जूं ॿियूं यूनिवर्सिटीज़ छो नथियूं कनि। पैसा सिंध जा, माल सिंध जो, टैक्स सिंध जे माण्हुनि जा, कॉन्फ्रेंसूं ॿियूं पे भले कयो, ॿियूं बि कयो। शाह लतीफ़ सां कहिड़ो वेर अथव, छो नथा कयो शाह लतीफ़ जी कॉन्फ्रेंस। इंडिविजुअल्स आर्ट्स काउंसिल में कनि था, ॿियनि जे आर्ट्स काउंसिल खुद छो नथी करे होस्ट करे, वो खुद छो नथी स्पॉन्सर करे। तो को न्यूयॉर्क मां अचे, को लंडन मां, को जर्मनी मां, को दिल्ली मां, को किथां यूएई मां, को माण्हू कैनेडा मां अचनि आर्ट्स काउंसिल करे। तंहिंजे करे वेल डन ज़ुल्फ़कार वाहूचो, वेल डन सईद सरबाज़ी। मां सईद सरबाज़ी जा गुशां के तो जाम दुर्रो के सरा गुलखान नसीर सरा भी दा प्रोग्राम कने वायदे इसी प्रेस क्लब तोका गुलखान नसीर सरा जाम दुर्रो के सरा प्रोग्राम बेटा बलोच शायर को वडा हो जातो उनके प्रोग्राम कर। तंहिंजे करे कराची में वेही रवादारी ते ॻाल्हाइण ज़बरदस्त कम है। भला रवादारी ते न ॻाल्हायूं, अब रवादारी ते न ॻाल्हायूं, छा था ॻाल्हायूं, छा था चाहियो। वफ़ाक़ छा थो चाहे, सिंध हुकूमत छा थी चाहे, ऐं वफ़ाक़ ऐं सिंध खे हलाईंदड़ छा था चाहिनि। अहिड़ी सिंध ठाहियूं जहिड़ी भला बिस्मिल्लाह करे खणी ॿुधाए छॾियो। हेॾे हशर करे ठाहियो, कंदकोट, जेकबाबाद, गोटकी, शिकारपुर हणी तबाह करे छॾियो अथव। सखर माण्हू मरनि पिया रस्तनि ते, कचे या गाड़े वेठा आहिनि, 4 बजे खां पोइ माण्हू निकिरनि कोन। अहिड़ो हशर कयो अथव। कराची खे बि अहिड़ा लियारी खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो अथव। कराची जा सिंधी ॻोठ तबाह ऐं बर्बाद करे छॾिया अथव। छा था चाहियो त सिंध में छा हुजे। अहिड़ी सिंध ठाहिणु चाहियो था जहिड़ो सियालकोट हो, जो श्रीलंकन खे डोड़ाए डोड़ाए मारे छॾियो, श्रीलंकन मुलाज़िम खे डोड़ाए डोड़ाए रस्ते ते मारे छॾियो, सवात में माण्हू खे डोड़ाए डोड़ाए मारे छॾियो। अहिड़ी सिंध चाहियो था मंगोलनि वारी, चंगेज़ खान वारी, कुबलाई खान वारी, हलाकू खान वारी। अहिड़ी सिंध जीअं जर्मननि एन फ्रैंक छोकिरीअ खे गैस चैम्बर में विझी मारे छॾियो, जीअं ब्रूनो खे रस्ते ते साड़ियो वियो, जीअं सुकरात खे हेमलाक पियारियो,
गिलेलो खां माफ़ी वठायूं। अहिड़ी संद चाहियो था जिते माण्हू ज़बह थियनि। गुजरात में जीअं मोदी माण्हुनि खे मारायो आहे, गऊं जो इल्ज़ाम गऊं पिया कोन माण्हू मारे छॾियो। अहिड़ी संद चाहियो था त सिंध में माण्हू मरनि पिया, जेको वणे मंदिर साड़े छॾे, जेको वणे चर्च साड़े छॾे, जेको वणे के सुन्नीअ खे साड़े छॾे, जेको वणे कंहिं वहाबीअ खे साड़े छॾे, को शीए खे साड़े छॾे, हींअर जेको हज़ारा वारनि सां अशर कयो आहे। अहिड़ी संद चाहियो था। जामिया अचो वियो स्टेज ते हेॾा अची वियो हेॾे हेॾे मुंहिंजी जाइ ते अची वियो। अहिड़ी संद चाहियो था। आउं त अहिड़ी संद चाहियो था जेका संद सड़ंदी रहे, मरंदी रहे, तबाह ऐं बर्बाद हुजे। अहिड़ी संद चाहियो था जिते लाश पटनि ते पिया हुजनि, जिते जंहिंखे वणेसि तंहिंखे इल्ज़ाम हणी क़तल करे छॾे। इल्ज़ाम हणी हींअर क़तल थी विया केपीके में। अॻे कोयटा में माण्हू क़तल थिया, हज़ारा वारा कोयटा में क़तल थिया। जंहिंखे वणेसि तंहिंखे मारे छॾियो। ही फलाणो आहे, मूंसां इख़्तिलाफ़ आहे, वाजिबुल क़तल आहे। तव्हां अहिड़ो इख़्तियार ॾियणु चाहियो था त जंहिंखे वणेसि उन ते। अच्छा, पोइ मिसाल कहिड़ो था ॾियनि? मिसाल ॾियनि था, अदा तव्हांजी माउ पीउ खे केरु गार ॾे हा त पोइ, तव्हांजी माउ पीउ खे केरु गार ॾे त पोइ, माउ पीउ खे, असां मुंहिंजी माउ पीउ खे, तव्हांजी माउ पीउ खे केरु गार ॾींदा आहियूं, पाण क़तल कंदा आहियूं। पाण गार जे जवाब में गार ॾींदा आहियूं, चंबो हणंदा आहियूं, दाह ॾींदा आहियूं, उनजे घर हली वेंदा आहियूं, पाड़े राज खे दाह ॾींदा आहियूं। या पाण जी माउ भेण खे केरु गार ॾींदो आहे त पाण वञी छुरो हणी मारे छॾींदा आहियूं। बल्कि जेकॾहिं केरु मारींदो हुजे असीं हुनखे वापसि कंदासीं। असीं हुनखे चवंदासीं तोखे के गार ॾिनी आहे, तूं गार ॾे, केस दाख़िल कर, फरियाद कर, शिकायत कर। थोरी चवंदासीं वञी खून करे छॾ। तंहिंजे करे अदा तुंहिंजे माउ पीउ खे केरु गार ॾे पोइ मारे छॾियो। बाबा कीअं मारणु आहे ई कोन्हे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के मां माण्हुनि खे दावत पियो ॾिनो, मक्के मदीने में। पोइ हुतां आया ताइफ़। ताइफ़ में अची माण्हुनि खे दावत ॾिनो दीन जी। बाबा अचो, सही कस ते अचो। उन्हनि माण्हुनि बेरुखी सां डील कयो, पथराव कयो। हुज़ूर जन